वरी वज़ीर मुराद अली शाह की सदारत हेठ इंटरनेशनल डिफेंस इरिगेशन एंड सेमिनार जी स्टीयरिंग कमेटी जो इजलास थियो आहे। आगाह कयो वाक़े त इजलास में सूबाई वज़ीर, चीफ सेक्रेटरी सिंध, IG सिंध पुलिस ऐं ॿिया लाॻापियल अमलदार शरीक आहिनि। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त अॼोके इजलास जो मक़सदु लाॻापियल इदारनि खे इंतिज़ामनि जे हवाले सां हिक पेच ते आणणु आहे। आगाह कयो वाक़े त वरी वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठ इंटरनेशनल डिफेंस एग्ज़िबिशन एंड सेमिनार जी स्टीयरिंग कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर, चीफ सेक्रेटरी सिंध, IG सिंध पुलिस ऐं ॿिया लाॻापियल अमलदार इन इजलास में शरीक आहिनि। वरी वज़ीर जो चवणु आहे त अॼोके इजलास जो मक़सदु लाॻापियल इदारनि खे इंतिज़ामनि जे हवाले सां हिक पेच ते आणणु आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठ इंटरनेशनल डिफेंस एग्ज़िबिशन एंड सेमिनार जी स्टीयरिंग कमेटी जो इजलास थियो आहे। दो चांडियो खां तफ़सील मालूम कयूं था। दो वधीक आगाह कजो। हाउस में सिंध वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत में इंटरनेशनल डिफेंस एग्ज़िबिशन एंड सेमिनार जेका जी स्टीयरिंग कमेटी आहे उन जो इजलास थियो आहे, जंहिंमें चीफ सेक्रेटरी सिंध, वज़ीर सिहत, वज़ीर इत्तलात, वज़ीर बलदार, वज़ीर सकाफ़त ऐं ॿिया जेके लाॻापियल अमलदार आहिनि, IG सिंध, ॿिया जेके लाॻापियल उहे शरीक थिया आहिनि। इजलास बाबति वॾे वज़ीर जो चवणु आहे त जेको आइडियाज़ आहे उहो असांजो हिकिड़ो क़ौमी इवेंट आहे। उन हवाले सां छो त हमेशह जेको आहे उहो बहितर अंदाज़ में थींदो आहे। 2022 जेको आहे में बि इनखे बहितर ठाहींदासीं, छो त इजलास जो मक़सदु जेको आहे सभिनी इदारनि हिकिड़े पेज ते आणणु आहे। सिविल इदारनि खे इंतज़ाम जे हवाले सां कमु ऐं उनजो जेको प्रोफेशन आहे उन हवाले सां बहितर करिणो आहे। उन हवाले सां ही मीटिंग आहे। ऐं जो नुमाइश असांजी जेका 11 टेक्नोलॉजी जे हवाले सां हिकिड़ो इंतहाई अहम इवेंट हुजे थो। ऐं पहिरीं आइडिया जेका आहे उहा असां वटि 2000 में थी हुई, उन खां पोइ हीउ आलमी इवेंट बणिजी चुको आहे। ऐं हिन जे हवाले सां जेके बि इंतज़ाम आहिनि बहितर अंदाज़ में कया वेंदा ऐं समूरे इदारनि खे जेके पंहिंजूं ज़िम्मेवारियूं आहिनि उहे जेका अदा करणियूं हूंदियूं। आइडिया जे हवाले सां जेको DG आहे डिप्टी मेजर जनरल DG डिप्टी जेको आहे मेजर जनरल आरिफ मलिक जेको आहे उन बि ब्रीफिंग ॾिनी आहे। ऐं हुन चयो त 17 नवंबर जेको आहे उन ते ही थींदो। 84 मुल्क जेके आहिनि उहे हिन में शरीक थींदा ऐं हीउ इंतहाई अहम आइडिया जेका आहे उहा कराची में ही इवेंट हूंदो ऐं इंतहाई अहम इवेंट हूंदो। जी दो महिरबानी।